खैरपुर ज़िले जे तालके सोबोदेरो में पानी की खोट वधी 95% थी वई आहे। सोबोदेरो तालके जे सभिनी शाखुनि में वारी उॾामण लॻी। हिन वक़्तु सेठारजा माइनर, ताज माइनर ऐं दरासा माइनर समेत तालके जे समूरनि शाखुनि में पानी की शदीद खोट पैदा थी वई आहे। बीठल फसल तबाह बर्बाद थी विया आहिनि। जानवर ऐं जीवत मरण लॻा। सोबोदेरो तालके जे 20 शाखुनि की हालत तमामु ख़राब आहे। खखर बैराज का चंद किलोमीटर परे कायम तालको सोबोदेरो थर जो ॾेख ॾियण लॻो। ज़िमेदार आबादकार पंहिंजनि ज़ाती बोरनि ते डीज़ल साड़े फसल आबाद कनि था, पर ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि जा फसल सड़ी रख थी विया। पर अफ़सोस न कंहिं चूंडियल नुमाइंदे न वरी कंहिं आबादगार तंज़ीम हितां जे आबादगारनि जी सार लथी आहे। छा सोबोदेरो तालको हिन मुल्क जो हिस्सो नाहे या असांजो पाणी इंडिया या पंजाब पियो चोराए? केरु जवाबु ॾींदो? इरीगेशन जा इंजीनियर ऐं चीफ इंजीनियर सखर हिन अहम मामले ते फौरन कदम खणी शाखनि ऐं वाहन में पाणी खे यकीनी बणाइनि, छो त हिन वक़्तु पूरे मुल्क जे बैराजुनि में ॿोॾ वारी सूरतहाल आहे ऐं सोबोदेरो तालके जा सभु वाह ऐं शाखूं थर जो ॾेख ॾियनि पयूं। हितां जे आबादगारनि ऐं ज़मींदारनि दीदार हुसैन ओठो, फज़ल मोहम्मद, शफ़क़त अली ऐं ॿियनि मसवारनि वज़ीर आला सिंध, इरीगेशन मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी, चीफ इंजीनियर सखर समेत आला हुकाम खां घुर कई त 3 ॾींहंनि अंदरि तालके सोबोदेरो जी शाखुनि ऐं वाहन में पाणी ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी धरना ऐं आला अदलिया जो दर खड़कायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।